तोखे कुछ थी वियो आहे चरियो थी वियो ई छा? हाँ हाँ नसीबा अॼु खिली रहियो आहियां चरियाप में खिली रहियो आहियां नसीबा अॼु मूं रईस मतारे खान जी ताक़त खे तोड़े निस्तो नाबूद करे छॾियो आहे। अॼु मूं रईस खे मछराए उनजी निंड हराम करे छॾी आहे। पर तो रईस मतारे खान के कुजा कयो आहे। तू इहो न पुछ तू फ़क़ति इहो ॾिस त हिन दरिया में केतिरी न विलोड़ मतल आहे। रईस मतारे खान जा सवे माण्हू सवे होड़ा हिन दरिया जे कुंड कुर्च गोले खे ॻोल्हींदा हूंदा। अल्लाह करे हू तोखे तां ॻोल्हे ऐं तोखे ॿधी खणी वञनि ऐं मुंहिंजी तो मां जान छुटे ऐं घर वञा। नसीबा गोले खे केर बि हिते ॻोल्हे नथो सघे ऐं तूं बि ख़ुशि न थी त तोखे रईस जा माण्हू ॻोल्हे घर वठी वेंदा। न न न तोखे रईस मतारे खान जे क़ैद में वठी वेंदा जिते तुंहिंजे बदन खे सेकण जे लाइ रईस अॻ में ई सिगरियूं दुखाए वेठो आहे। पोइ मूं आह ॿिन्हिनि जो कहिड़ो ॾोह कयो आहे? मूं कहिड़ो आह ॿिन्हिनि जा होड़ा फुराया आहिनि जो आह अची मुंहिंजे पोयां पिया आहियो। हिन समूरी दरिया जी कंधीअ ते हिकु तूं त सुहिणी आई होड़नि खां वधि तो असां जूं दिलियूं फुरायूं। हाणे तोखे छॾण ईअं मुनासिब नथो लॻे। अल्लाह करे आह ॿई पाण में विड़ी मरनि। हा असांजी जंग शुरू थी वई आहे ऐं इहा जंग फ़क़ति मूं तुंहिंजे लाइ जुटी आहे। ऐं नसीबा तूं यादि रखजां तोखे ईअं आउं रईस जे हवाले कोन कंदुसि। इहो मुंहिंजो तोसां ऐं हिन दरिया सां वाइदो आहे। ही सभु कुझु छा थी वियो? मां इहो कॾहिं सोचियो बि न हो त मुंहिंजी नौकरी ईअं ख़तम थी वेंदी। इहो सभु कुझु कीअं थी वियो? उहा एॾी वॾी दुश्मनी मूंसां कंहिं कई। बहरहाल जंहिं बि मूंसां इहा दुश्मनी कई आहे उहो मूंखां बची न सघंदो। ख़ैर रईस मतारो खान कॾहिं कमु ईंदो? रईस मतारे खान जा वॾा वास्ता आहिनि। वो हर हाल में मुंहिंजी नौकरी बहाल कराईंदो। हा ज़रूर कराईंदो। हाणे तो फोन करियांसि। अलाए छो फोन बंदि अथसि। बहरहाल फोन खोलींदो त सही। थोड़ी देर खां पोइ थो कयांसि। बाबा साईं पाणी पी। साईं ख़ैर था या तव्हां ॾाढा परेशान था लॻो? हा आहियां मां परेशान। तूं मुंहिंजी परेशानी दूर कंदे? अरे मूं तव्हां खां ईअं मिड़ई पुछो पियो। गेट आउट। हले वञ निकिरी वञ हितां। वॾो आयो आहे मुंहिंजो हमदर्द। साईं मां परेशान था लॻो? यस मां परेशान आहियां। कंदे तूं मुंहिंजी परेशानी दूर? ओ अदा जुड़िया मुंहिंजी टंग अञा कोन थी जुड़े। अदी तुंहिंजो पोड़ो हॾाए उन में कुछ देर लगंदी। तू ताक़त वारा खाधा खा। खीर मखण गे जेकॾहिं गाहो गे मिले तो उहो खा। उन सां तू जल्दी ठीक थी वेंदी। इहो त कंहिं ॿिए बि मूंखे चयो हिनखे गाहो घी खाराए पर पूजा के हिनखे खंघि आम घणी आहे। हो इहा ॻाल्हि त आहे। उन सां गॾु जे खीर मिली वञे त उहो ठीकु रहंदो। ऐं उन सां गॾु आउं तोखे ताक़त वारियूं दवाऊं लिखी थो ॾियां उहे खारायोसि मन को अदी ठीकु थी वञे। अदा जुड़िया ही ॾिस आउं हथ थी मथां। हाणे मूंखे अहिड़ी का दवा लिखी ॾे जो ही साह निकिरी हलियो वञे। हाणे हिन मंजे ते मूंखां पयो की नथो थिए। दादा जुमन जान पुट तू जुमन तबियत सही है?
मुंहिंजी त तबियत सही आहे, पर तूं ॿुधाए तूं कीअं आहीं? ठीकु आहियां। हीउ तुंहिंजो पंहिंजो घर आहे, तूं हिते कुजाला बीठो आहीं। हल त घर हलूं, हल। ए अबा जानिब आहीं कीअं? हाँ मां, आउं जानिब आहियां। पर तोखे कुझा थियो आहे? तूं चाक त आहीं? ए अबा चाक किथां आहियां, सॼी झुरी पई आहे। इहो एतिरा ॾींहं किथे हुई, छा पियो करे? अबा मुंहिंजे असलम जो को पार पतो को पाछो ॾिठई? अमां जे ताऊं होस न, मूं रुगो ख़ौफ़ ॾिठो, पर आउं ॾिनसि कोन। असलम जी त मूं ते का ख़बर ई कोन सुनी। अबा तूं त मोटी आहीं, पर मोटियो कोन मुंहिंजो असलम। अबा मोटियो कोन मुंहिंजो मोर। ओ ते जिंद कयां घोर, मुंहिंजूं अखियूं अञा आसाई थियूं। अबा आराब जी त ख़बर पई हूंदई, ज़ालिमनि ज़ुल्म करे मुंहिंजे अरब पुट जो लाश मोकिलियो। हा मां, वापसि अचण खां पोइ मूंखे सभु ख़बरूं पयूं ऐं मूंखे इहा बि ख़बर पई आहे त नसीबा खे बि उहे ई अगवा करे आहिनि माण्हू जिन मूंखे अगवा कयो। कुजा अबा कुजा पिचवी पुट एसि ताईं इहा ॻाल्हि असां सभागी खां लिकाए रही, पर जे तो ॻाल्हि खोले छॾियनि हले सभागी। आओ अमां, इहा ॻाल्हि सची आहे कि ज़ालिम माण्हू नसीबा खे तड़ता अगवा करे विया। ऐं अल्लाह मूंसां कहिड़ो वैल थियो, वरी कहिड़ी वेदन थी। हिकिड़नि सूरनि मथां सूर, मुंहिंजे पुट जी मंग बि ज़ालिम खणी विया। सभागी अम्मा चाचा जुमन, मूंखे त अहिड़ी ॻाल्हि जी ख़बर ई कीन हुई। जेकॾहिं पहिरीं ख़बर हुजे हा त आउं इहा ॻाल्हि ई कीन कयां हा। ख़ैर आउं डॉक्टर खे कोठे अचां थो। अम्मा होश कर। अब्बा ॾिसबा, अम्मा खे छा थी वियो? ओ बाबा, अम्मा होश कर। मूंखे कुझु सम्झ में नथो अचे त मां छा करियां। मुंहिंजी नौकरी वई हली, मुंहिंजी इज़त शोहरत ख़तम थी वई, मां त तबाह बर्बाद थी वियुसि। आउं छा करियां? मूंखे कुझु सम्झ में नथो अचे। उहो सभु हराम पाई जानब जी आहे। मुंहिंजी ऑफिस जा फाइल मथे बाला ऑफिसरनि ताईं पहुचाया ऐं मुंहिंजे ऑफिस जा फाइल कंहिं चोरी कया। मूंखे कुझु सम्झ में नथो अचे। पक सां मुंहिंजे ऑफिस जा फाइल रोशना चोरी करे जानब खे ॾिना हूंदा। आउं हुननि खे ज़िंदा कोन छॾींदुमि। उहो सभु कुझु रोशना महरू ऐं जानब कयो आहे। हा, ऐं उन्हनि सभिनीनि सां प्लान कंदुसि। वॾेरे जा बि हाल पूरा आहिनि। हिन बि बूटो न ॿारियो। मूं वॾेरे जा सभु कुधा कम कया, उहो मुंहिंजो हिकु बि नथो करे सघे। मूंसां गॾु खाइण पीअण वारा सभु ख़बर न आहे काॾे गुम थी विया आहिनि। को बि मूंसां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। सच चयो अथनि त किरे जो को बि कोन्हे को। जानिब, तू परेशान छो लगी रहियो आहे? अहिड़ो सोचे रहियो आहियां त असां केॾा न सादा ई ना सम्झ माण्हू आहियूं। जेको माण्हू असांखे बुरींदो ऐं लुटींदो रहियो, असां वरी बि हुनजे पोयां हूंदासीं। इहो सभु कुझु शऊर जे अणहूंद जे करे थींदो आहे। जिते तालीम न हूंदी उते शऊर कीअं ईंदो? ऐं जेकॾहिं शऊर न ईंदो त अज़ीम क़ौमुनि जा अज़ीम कबीला जी साईं ऐं हा साईं वारी हाज़िरी में लॻा रहंदा ऐं हिकु ॾींहुं ताक़तवर कुवत हथां दबजी मारिजी वेंदा। नेहरू, असां दबजी मरी त रहिया आहियूं। असांखां सभु कुझु खसिजी रहियो आहे। दरिया, पाणी, ज़मीनूं। हाणे त असांजूं न्याणियूं
नंग बि असांखां खसिजी रहिया आहिनि। दरिया जे तड़नि ऐं कखनि मंझां नसीबा तोड़े उन जहिड़ी ॿियूं न्याणियूं अॻिवा थियनि त पोइ छा पुछनि। हर तरफ़ ख़ौफ़ ऐं ख़तरा पाणी में लहंदे हाणे त हर मलाह खे इहो ख़ौफ़ थो थिए त किथे उनखे फासाइण जे लाइ पाणी अंदरि खोड़की अॾियल त नाहे। हा मेहरू ईअं ई आहे। हाणे हर मलाह जो साह मुठ में आहे। जेके मलाह खूनी वीरुनि खां न ॾींदा उहे हाणे भौतारनि कब्ज़ागीरनि ऐं रईसनि जे वाठनि खां वहूं था वञनि। जानिब मूं हिकु ॻाल्हि सोची आहे। कहिड़ी? मूं सोचियो आहे त छो न पाण हिते ॿई स्कूल खोलियूं। जंहिं स्कूल में तूं ऐं आऊं पढ़ाईंदासीं मुफ़्त में पढ़ाईंदासीं। पर तुंहिंजी जॉब जो छा थींदो? छॾे ॾींदसि। आऊं हाणे अहिड़नि माण्हुनि सां कम ई नथी करणु चाहियां जेके असांजे माण्हुनि जी भलाई बदिरां रुगो तबाही चाहींदा हुजनि। मेरू तो ठीक फैसलो कयो। आऊं तुंहिंजे इन फैसले सां मुतफ़िक़ आहियां। बाक़ी ॿियनि मसइलनि ते चाचा फतेह ऐं ॿियनि ॻोठ वारनि सां ॻाल्हाए वठंदासीं। ठीकु आहे। अबा सालू तूं मुसफ़ा थधो माण्हू आहीं। रेस आयो न ॾाह ॾींहं आहे त बगो असांखे तंग थो करे। चाचा जुमन तूं बि कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी। जेको कमु रईस हथनि सां कराए हुन बारे में का ॻाल्हि सुणंदो? मूंखे ख़बर आहे सॼो कमु रेस जे नर्फ़ थो हले। रुगो रेस पासीरो थिए पोइ इहो बगो ऐं गोलो हिते अची ॾेखारीनि भला। पर जेकॾहिं रेस आयो त पाण खे हुनखे दाह ॾियणी हुई। काका जुमन रईस खे दाह ॾियणु वात विञाइण बराबरि आहे। भला तूं मूंखे इहो सुणाए गोलो कंहिंजो माण्हू आहे? रेस जो माण्हू आहे। गोले खे इहा जुरत की थी रईस जे राज ऐं इज़तनि में हथु विझे? आउं चवां थो इहो सॼो कमु रईस पाण करायो आहे। हाणे वरी असांखे चवे थो त गोले खे मूं कढी छॾियो। मूंखे बि का ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। बहरहाल इहो डपु लथो। बगे खे कुझु चइबो न त रेस नाराज़ थी पवंदो। हाणे जेकॾहिं रेस आजो थियो बीठो आहे त पंहिंजो फर्ज़ु आहे त हथु करे सभई हली दरिया में गोले खे ॻोल्हियूं ऐं हथ ॿधी ॿाहिरि कढी अचूंसि। गोलो हाणे हथु कीन ईंदो? को वांगर आहे छा जो पाणी में टिपो ॾियो वेठो हूंदो? जंहिं माण्हू 20 साल दरिया में ग़लति कमु कया हूंदा आख़िर हुन पंहिंजी लिक ऐं बचाव वारियूं जायूं ठाहियूं हूंदियूं उहो हाणे असांखे हथु कीन ईंदो? आउं त चवां थो गोलो रईस जे हथां निकिरी वियो तॾहिं त रईस हिते अची गोले जी असां खां थो पुछा करे। अबा साबू तो बि ॻाल्हि मक़सद वारी कई आहे। अलाए ताऊं हिते किथे कीअं कहिड़े जहान में बासी पई आहियां। मुंहिंजो को बि न आहे हिते। अब्बा या अम्मा वारा भला मूंखे ॻोल्हींदा हूंदा अलाए न या अलाए आऊं उन्हनि खां विसरी वियसि। भले आऊं सभिनि खां विसरी वञा पर अम्मा खे आऊं कॾहिं बि कोन विसरी सघंदसि। अम्मा त अम्मा हूंदी आहे जीअं काकी से भागी आरब ऐं असलम खे अञा ताईं नाहे विसारे सघी। अम्मा मूंखे बि नथी विसारे सघे। हूअ काकी से भागी वांगुरु रोहंदी हूंदी दर ते मुंहिंजूं वाटूं निहारींदी हूंदी ऐं दरिया खां मुंहिंजो पुछंदी हूंदी ऐं दरिया तूं उहो ई साॻियो दरिया आहीं न जंहिंजो पाणी असांजे तड़ खे लॻंदो आहे। जे तूं उहो ई साॻियो दरिया आहीं त पोइ मुंहिंजी अम्मा खे सलाम ॾिजांइ ऐं उनखे न्यापो ॾिजांइ त नसीबा अञा जीअरी आहे। अञा हू पंहिंजी इज़त ख़ातिर पंहिंजे आस पास मांगरनि सां विढ़े पई ऐं उनखे इहो बि सुणाइजां त जेकॾहिं आहा जो नसीब सुठो हुयो त आहा जी नसीबा खे अहिड़ी जी अहिड़ी हथनि में मिलंदी।
ए खुदा हाणे तू ही मुझी मदद कर ऐं हिन दरिया खे चओ त मुंहिंजी ॿेड़ी उन तरफ़ धिके काए हले जंहिं तरफ़ मुंहिंजी भेण नसीबा खे लिकाए ऐं कैद कयो वियो आहे। ऐं ख़ुदा या हिन दरिया खे चओ त मुंहिंजी ॿेड़ी ई ॿोड़े छॾे त जीअं आउं मरी खपी वञा ऐं ख़ाली हथनि वापसि तड़ ते न पहुचां, छो त आउं अबाई अमासी वचन करे निकितो आहियां त जेसिताईं नसीबा मूंखे न मिलंदी तेसिताईं आउं घर वापसि कीन ईंदसि। ऐं ख़ुदा तोखे अॼु दरिया सां ॻाल्हाइणो पवंदो, तोखे अॼु मुंहिंजे नसीब जो फ़ैसिलो करणो पवंदो। हाँ हलो हाँ रेस मां तो ॻाल्हायां। हाँ साईं मूंसां त ज़ुल्म थी वियो। हाँ सब मुंहिंजी नौकरी तेल थी वई साईं। रेस एतिरो वॾो नाहक थी वियो। सलमान साहब आउं जी परेशानी के मोड़ ॾियां या पंहिंजा मसला हल कयां? सर अवां सां वरी कहिड़ो मसलो थी पियो? सलमान साहब गोलो हिन वक़्तु मुंहिंजे लाइ सभ खां वॾो मसलो आहे। गोलो? छा थियो साईं गोले खे? साईं इहो ई गोलो न जेको तव्हांजे कारखाने जो नौकर आहे, इहो तव्हांजो मुलाज़िम हो? हा उहो ई गोलो जंहिं मुंहिंजी अखियुनि में धूड़ विधी आहे, जंहिं मुंहिंजी ताक़त खे चैलेंज कयो आहे। साईं गोलो अव्हांजी ताक़त खे चैलेंज करे इहो थी नथो सघे। अरे साईं रेस सॼे समुंड ते अव्हांजो कब्ज़ो आहे। दरिया जा मालिक लॻा पिया हो, ढबी हणी फासायोसि कयोसि अॻिते। सलमान साहब ढबी हणबी आहे कचे ते, पर हीअ पाणी अंदर आहे ऐं अंदरां ई अंदरां मुंहिंजे होड़नि ते वारदातूं करे ॾिनियूं अथनि। ॿाहिरि मुल्क मां भरिजी आयल माल जा होड़ा लुटजण ऐं फुरण शुरू थिया आहिनि। ओहो इहो त साईं पोइ अव्हांखे ॾाढो ॾुखियो पइजी वियो। इन जो संचलती बंदोबस्तु कयो, न त सफ़ा ॻीचे में पइजी वेंदो। इन करे ई त परेशान आहियां सलमान साहब। ॿियो त हुन वरी छोरीअ खे अगवा करे पाण वटि रायो वेठो आहे, जंहिं छोरीअ खे मां पंहिंजे महल जी राणी पे ॾिसणु चाही। साईं पोइ अहिड़े निमक हराम खे सफ़ा न छॾणु घुरिजे। हा सलमान साहब ईअं त आउं रहिस मतारो खान आहियां, भले पाणी जे तरे में हलियो वञे, मुकुर मच्छीअ वांगुरु गप में गपजी वञे त बि मुंठीअ मां छिके ॿाहिरि कढंदोसांसि। इहो तमामु ज़रूरी आहे रेस। पर ॻाल्हि ॿुध रेस, मुंहिंजी नौकरीअ जी पारत पहली का सिफारिश कराए मुंहिंजी नौकरी बहाल कराए, न त पोइ तव्हांखे ख़बर आहे नौकरी न आहे त पोइ माण्हू बेरोज़गार, पोइ न घर जो न घाट जो, साॻी माई साॻियूं भितियूं, बसि पोइ मुंहुं मथो पंहिंजो पयो पिटबो। कुर्ब कजा नौकरी बहाल कराए रहे सर। सलमान तुंहिंजी नौकरी बहाल थी वेंदी, इहो मसलो कोन्हे को। तो मूंखे पंहिंजा मसला हल करण ॾे। ॾिस त तूं साॻी कुर्सी ते आहीं या न आहीं? रेस तुंहिंजी वॾी महिरबानी थींदी। अल्लाह बा मां तुंहिंजी इहो थोरो लाहे न सघंदुमि, पर रेस मां ॻाईंदुमि सॼी उमिरि। तूं बेफ़िक्र थी वञ, ॿ विहाणा मथे के ॾेई सुम्ही पओ। कुर्ब वॾा, महिरबानी रेस, महिरबानी। थैंक यू। अस्सलाम वालेकुम। अच्छा नसीबा तुंहिंजे लाइ नवां कपिड़ा वठी आयो आहियां। नसीबा तूं ही छा कयो? आउं कुॾा कयां तुंहिंजे कपिड़नि खे? यको दरिया में हलंदे हलंदे तुंहिंजा कपिड़ा मेरा थी विया, पुराणा बि थी विया आहिनि। इन करे मुंहिंजी दिलि चयो त तुंहिंजे लाइ नवां कपिड़ा वठां। आउं धूड़ विझां तुंहिंजे इन्हनि नवनि कपिड़नि ते। कीन था खपनि मूंखे तुंहिंजा नवां कपिड़ा? ही अबाणा मेरा पुराणा कपिड़ा ई काफ़ी आहिनि मूं लाइ, पर जेकॾहिं ही कपिड़ा फाटी पिया त दरिया पंहिंजी छोलियुनि सां मुंहिंजो तन ढकींदो। नसीबा तूं सम्झण जी कोशिश कर,
मुझी दिल अची वई आहे तोखे सोनो ऐं सुठो ॾिसण थो चाहियां। जेकॾहिं तूं मूंखे सुहिणो ॾिसणु चाहींदो त मूंखे मुंहिंजी सहेलियुनि ॾे छॾे अचु, ऐं जेकॾहिं तूं मूंखे ख़ुशि ॾिसणु चाहींदो त मूंखे मुंहिंजे अबाणे तर ते छॾे अचु। नसीबा ही घर तड़ समूरा सभु थो चाहे। तूं हिन दरिया जी राणी आहीं। तूं सिर्फ़ बोले सां हा कर बस ऐं राज़ी थी। आउं मरी वेंदसि पर तोसां हीअ शादी कीन कंदसि। ऐं तूं ही सम्झ त इन दौर जी आउं ॿी मारवी आहियां। मारवी सोन ते सेड़ कीअं न मटाया हुया त पोइ आउं सोन ते सेड़ कीअं मटायां। ॾिस नसीबा, आउं तोसां घणो प्यार कयां थो। सिर्फ़ तुंहिंजे प्यार जी ख़ातिर न, मूं रईस मतारे खान सां मुआदो अटका छॾियो आहे। पंहिंजी जान जोखे में विझी पंहिंजो सभु कुझु छॾी सिर्फ़ तोखे मानण जे लाइ, सिर्फ़ तोखे। ऐं हाणे तूं इनकार करे न, ईअं मूंखे मुफ़्त में न मार, सम्झी? तूं मूंखां परे थी। आउं दरिया जे रीतनि ऐं रस्मनि खे कीन लॻाईंदसि। आउं हर हाल में पंहिंजे अबाड़नि कखनि वापसि वेंदसि। बोला, जेकॾहिं तूं मूंखे मारणु चाहींदो त भली मार, पर मुंहिंजो ही मण मुंहिंजे अबाड़नि ॾे ज़रूरु मोकिलिजांइ। ड्रामा सीरियल पाणीअ मंझि पसाह जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। पाणीअ मंझि पसाह।